दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू में बि शहीद सहाफ़िन इम्तियाज़ मीर ऐं तुफ़ैल रिंद जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब पारां निज़ाम शेख वली मोहम्मद लुंड सदर गुलण भंड राजा यासीन कुरेजो जावेद लगारी जलाल सोंगी सखी सरदार चारण रफ़ीक अहमद चन्ना नियाज़ चांडियो मुमताज़ अली भंड अली गुलचन्ना पीपल्स पार्टी जे ज़िले इतलात सेक्रेटरी सदाम उल्हड़ो वाजिद मल्हा कामरान कोराई दीदार शेख मंसूर चांडियो मुबीन अहमद अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हथल में प्ले कार्ड खणी शहीद सहाफ़िन जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त सिंध हुकूमत पारां सहाफ़िन जे तहफ़्फ़ुज़ जा बिल पास थियण बावजूदि सहाफ़ी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। हुकूमत सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। हुन चयो त कराचीअ में सीनियर इम्तियाज़ मीर खे गोलियूं हणी शहीद कयो वियो जॾहिं त मीरपुर माथिलो प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी तुफ़ैल रिंद खे संदसि मासूम बचनि अॻियां गोलियूं हणी शहीद कयो वियो पर संदन क़त्ल में मुलविस हिकु बि जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। हुननि चयो त शहीद सहाफ़िन इम्तियाज़ मीर ऐं तुफ़ैल रिंद जे क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे खैर इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जे दायरे खे वसी कयो वेंदो।